कॉम्पिटिशन जी तैयारी थी चुकी आहे ऐं ॿई असांजा जेके कॉम्पिटिटर्स आहिनि जेके ॿई असां जो पार्टिसिपेंट्स आहिनि से रेडी आहिनि सो तव्हां स्टार्ट कयो जी क्या स्टार्ट करेंगी पहले क्या आप कहाँ से शुरुआत करेंगी स्टार्ट करें आप लोग दोनों ऑयल से शुरू करें ऑयल से जी स्टार्ट हो शेफ गया है तव्हांखे छा थो लॻे केरु बहितर ठाहींदो ॾिसूं था हाली त स्टार्ट थियो आहे लेकिन तव्हां ॿिन्हिनि खे तक़रीबन 25 खां 40 मिनट आहिनि जंहिंमें तव्हांखे रेडी करणो आहे आपके पास 35 से 40 मिनट हाँ हाँ 35 से 40 मिनट में 40 मिंटनि में कढ़ाई तैयार थींदी ॾिसूं था भला त केरु थो खटे हूअं त ऐं जेके विनर्स हूंदा मां ॿुधाईंदी ध्यान से मेरी बहन नाज़रीन आपका खे हाथ ना कट जाए त उन्हनि खे गिफ्ट्स हैम्पर ॾिना वेंदा ऐं उहे गिफ्ट्स में बि स्पॉन्सर्स असांजा उहे ई आहिनि नेल्सन पेंट्स वारा उन्हनि जा गिफ्ट्स उन्हनि खे ॾिबा सफारी स्मार्ट सिटी हाउसिंग स्कीम वारनि जो गिफ्ट्स ॾिबो पेंडा केमिकल्स वारनि जा गिफ्ट्स हूंदा मबरूक जूसिस जा ऐं मिस्टर स्नैक्स ट्रिंगो स्नैक्स वारनि जा सो बहितरीन जेके आहिनि हे असांजो कॉम्पिटिशन्स अच्छा हिन खां अलावा बाक़ ख़बर छा आहे हाणे कढ़ाई वारो हुननि सीन ठाहियो हुननि अधी पहिरीं विझी ॾियो चिकन हाणे अधी विधो या बसर हाणे ॾिसो डिफरेंट क़िस्म हा जो इहो तरीक़ो हूंदो आहे डिफरेंट क़िस्म जो तरीक़ो आहे कढ़ाई ठाहिण जो ॾिसूं था हाणे केरु थो ज़बरदस्त ठाहे उहो ई मां चयो मूंखे त लॻे थो हमारी टीम थोड़ी मज़बूत आहे न कोन मूंखे लॻे थो मुंहिंजी जेका टीम आहे उहा मज़बूत आहे तव्हांजो चिकन गरियल हूंदो उहो असांजो थोरो घटि थी सघे थो ठीकु आहे हाँ बिल्कुल आहे ॿिन्हिनि जो ऐं तरीक़ो इहो different ॾिसो इहो आहे। तरीक़ो आहे हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो फैसल भाई, आहे हम इन help करे कर ई सकते उनजो हैं? टेस्ट भी नहीं हेल्प नहीं करनी आपको ऐसे पीछे में सब- प्याज नहीं- काट दूं पता ही हाँ, नहीं चलेगा प्याज काट दें टमाटर काट दें वो आप कर सकते हैं जाजिब का बड़ा दिल चाह रहा है दिल है चाह ना रहा है, हाँ। कल ऐसा हाँ, करेंगे तो कल मैं जाजिब से ध्यान ही देना चाहिए ना हाँ मुझे। जाजिब ऑडियंस में से एक आएंगे एक जाजिब होंगे हाँ एक दूसरा कंपटीशन जो है ना वो या जाजिब सा से भाई कयूं नहीं, आपसे तो कंपटीशन हो ही नहीं सकता भाई ऐसे पॉसिबल ही नहीं है आप अरे वाह पीछे छोड़ देंगे जबरदस्त मुझे ठीक है अच्छा जाजिब जेस ताईं कढ़ाई थे असांजा जेके कॉम्पिटिटर्स आहिनि न इन्हनि खे मोटिवेशन मिलणु तमामु ज़रूरी आहे यही है, जेको ऐं असां मोटिवेशन करणी जेका आहे न मौसीक़ी मां बि मिलंदी आहे ओह। कहिड़ो को कलाम त भला ॿुधायो को आज़ादीअ जो गीत को आज़ादी जो न पर सिंधी हिकिड़ो अगरि तव्हां ॿुधाइजो हलो, को भई यादि हुजे बिस्मिल्लाह। हीअ हसी ज़िंदगी वाह, ये वाह। गुज़री वई ख्वाब हो या हवा का ख़बर ई न पई हीअ हसी ज़िंदगी ये cutting हाणे approach तव्हांजी कर वारी वाह 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 हाणे तव्हांजी वारी मां सिंगिंग कई त हिननि खां कढ़ाई ठाहिण विसरी वेंदी इहे न इहा कढ़ाई जेका आहिनि मूंखे हणनि ए कॉम्पिटिशन जेको आहे न हिननि जो हे जेके कुकिंग कनि थियूं पयूं हिननि खां विसरी वेंदो त असांखे छा करिणो हुयो असां किथे पहुतासीं सो बहितरीन आहे ॾाढो सुठो मौसीक़ीअ जो बिल्कुलु साथ हूंदो आहे ऐं मौसीक़ीअ खां सवाइ जेका आहे ज़िंदगी अच्छा ॾाढो पूरी आहे सलाह दे सकूं था फैसल भाई सलाह दे सकते हैं हाँ हाँ सलाह सुना। भी दे सकते हैं। लेकिन अच्छा, जैसे इन्होंने ढक्कन दे दिया ना ऊपर से तो इससे क्या होगा कि जल्दी बन जाएगा आपने नहीं न न न हुननि जो तरीक़ो पंहिंजो आहे वो बसर तव्हांजी सलाह जेका आहे न पंहिंजे के पर- कम न, न, या हिननि वो खे हेल्प न वो न असल में में का बि। डिफरेंट तरीके से ठाहिनि पियूं हे डिफरेंट तरीके से ठाहिनि पियूं पर पंहिंजे पर में हिकिड़ी सलाह ॾिनमि उहा बि ग़लति हिकिड़ी सलाह बि ग़लति हिकिड़ी सलाह ॾिनी तव्हां उहा बि ग़लति थी वई अच्छा मौसम ॾाढो सुठो आहे ऐं जेको आहे मां नाज़रीन खे जेके असां सां गॾु आहिनि हाज़रीन असां सां गॾु उन्हनि खे बि चाहींदसि त तव्हां इंजॉय कयो था पंहिंजनि ताड़ियुनि में प्लीज़ मुज़ाहिरो करायो तालियां थोड़ी बजाएं clapping हो जाए, clapping हो जाएगी तो अच्छा लगेगा। मज़ा आ रहा है आपको जबरदस्त बिल्कुल इहो जोश जेको आहे न इहो खपंदो आहे जो ज्यादा असांखे बि क्लैपिंग करेगा उसको हम कढ़ाई ये स्पून खिलाएंगे थोड़ा कढ़ाई भी नीचे रखें, खिलाएंगे गरम होके गिफ्ट्स ना भी चिपक देंगे जाएगा। है ना जाज़िब गिफ्ट त असांजा आएगी जेके लाई। गिफ्ट हैम्पर्स आहिनि से नाज़रीन जे लाइ बि आहिनि जेके बि असां सां हाज़रीन असां सां गॾु आहिनि मौजूदु आहिनि उहे उन्हनि खां सवाल जवाब कया वेंदा जीअं त आज़ादी फेस्टिवल आहे आज़ादी जो मौक़ो आहे त इन मौक़े ते ई असां जेके सवाल कंदा आहियूं जनरल नॉलेज जे हाँ हवाले उहे सां बि सवाल आहिनि उहे सवाल ऐं कबा उन्हनि तेरी गिफ्ट आहिनि ऐं ऐं उहे gifts। डिफरेंट क़िस्म जा गिफ्ट आहिनि बिल्कुल सो गिफ्ट हैम्पर्स ॾिना वेंदा ऐं मुंहिंजे ख्याल में छा ख़्याल आहे सवाल जवाब जो सिलसिलो शुरू मुझे कजे ख्याल सां करणु घुर्जे थोरो audience खे अगर बि- अगर असांखे टॉक बैक मां ॿुधाइनि फैसल भाई खे अगर असां सवाल को पुछूं त करे सघूं था फैसल भाई पुछा कयो असां लाइ सवाल करे पुछी था सघूं वठो। बिल्कुल बिल्कुल तव्हां असांजा चयो जेके त मां ही हिननि खे- कॉम्पिटिटर्स आहिनि इन्हनि हाँ। खे शेफ फैसल हैंडल कंदो मां handle छो कयां थो, त तव्हां किचन सवाल जो कयो। डिपार्टमेंट शेफ जो आहे हाँ। ऐं उहो पाण उन्हनि खे जेको आहे सो संभाले हाँ। असां ऑडियंस मां और कढ़ाई कहाँ पहुंची आप कढ़ाई असल में बन रही है दोनों की अभी। डिफरेंट है हाँ हाँ और इन्होंने अभी स्पाइसेस स्टार्ट किए हैं और यहाँ पे जो है इन्होंने अभी सिर्फ फ्राई किया अदरक लहसुन के हाँ। साथ ये डिफरेंट बना रही हैं और वो थोड़ा स्पाइसेस के तरीका अलग साथ है। बना रही हैं फ्राई अच्छा। करके ओके। आपने दही डाल दिया इसमें
अब बताएं क्या किया आपने किया था ऑडियंस को। मैंने हाफ प्याज लिया था, उसको बिल्कुल बारीक बारीक चॉप किया है। फिर मैंने ऑयल भी बताएं कितना डाल। ऑयल 1 कप तकरीबन आप डालेंगे, क्योंकि हाफ केजी चिकन है तो 1 कप ऑयल 1 डालेंगे। कप बहुत ज़्यादा नहीं हो जाएगा? नहीं, क्योंकि इसमें थोड़ा सा ना तेल ज्यादा, क्योंकि मेमन कम्युनिटी से हैं तो अच्छा, तेल है मेमन ना, कम्युनिटी से ज्यादा तेल हम लोग यूज ओके। करते हैं, तो वो सालन में जब तक ऊपर बहुत तेल ना हो ना जबरदस्त। तो मजा नहीं आता। अच्छा मैं ये बताती आगे? चलूं कि ये अपनी रेसिपी बता रही हैं, हाँ। फिर उसके बाद जो है जज हमारे शेफ फैसल हैं, और फिर जो इनसे गलतियां हो गई हैं उनमें क्या बेहतरी आ सकती है वो भी हमारे शेफ फिर इनमें करेक्ट करेंगे कि भाई बिल्कुल ऐसा है। ऑयल कितना होना चाहिए, कितना हाँ। नहीं होना चाहिए। जी बहन आप बताएं। ऑयल लिया था 1 कप और इसके अंदर चिकन डाल दी थी। फिर मैंने इसको थोड़ा सा फ्राई करके लहसुन अदरक का पेस्ट मैंने साथ ही डाल दिया था। ठीक है। ओके और थोड़ा सा ढक्कन 2 मिनट कवर करके, और फिर मैंने इसके अंदर स्पाइसेस डाले थे, नमक, लाल मिर्च, हल्दी और कुटी हुई लाल मिर्च थी ठीक है, यहाँ पर। क्वांटिटी भी बताती जाएं ताकि ऑडियंस। तकरीबन 1 टेबल स्पून की सब क्वांटिटी थी। हल्दी की थोड़ी हाफ हल्दी हाफ टेबल स्पून थी, ठीक है। बाकी और नमक salt? सॉल्ट 1 टेबल स्पून से थोड़ा सा कम था। ये मैं बाद में कम पूछूंगा। था क्योंकि मैं एज हाँ। शेफ ही काम कर रही हूँ, ठीक है, ठीक है, हाँ। तो इस वजह से मुझे पता है, आइडियाज हैं। ऐसे समझो आपके सामने टीचर खड़े हुए हैं। अच्छा, आप हाउस अच्छा वाइफ हैं? एक नहीं बचने के हाउस लिए वाइफ हैं या जॉब करती हैं? जॉब नहीं कर रही, लेकिन मेरा अपना बिजनेस है फूड का। अच्छा, फूड का क्या है आपका, क्या करती हैं? फूड हेवन के नाम से पेज है मेरा। मैं ओके। अपना जैसे सेल आउट करती हूँ अपने अच्छा, फूड अच्छा, बना के, ठीक, लंच ठीक। फूड मेरा जाता है। ओके। अच्छा। लंच फूड सर्विसेज है, बाकी कस्टमाइज ऑनलाइन ऑर्डर्स कस्टमाइज फूड भी जाता है जैसे ठीक है। मेरा। अच्छा 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 मतलब पाने करें भूख लगे तो पाने के फोन किया। हाँ, अब मैं हमें भूख इनके साथ लगेगी। कुकिंग कर चुकी हूँ एक ये आई शो थी में, मेरे शायद सेट इनको पे, याद हाँ। नहीं होगा। मुझे इनका याद आ बहुत रहा है। पुराना शो था, हाँ। उसका आई थी, बहुत साल हो गए नहीं नहीं उसको। इनको ठीक याद है। हो, इनकी मुझे मेमोरी याद- बहुत अच्छी है। आई थी। मुझे ये मगर याद है। नहीं मुझे याद है आप आई। फैसल भाई किथे कंपटीशन पहुतो हाणे भूख लगी आण दे लाई बस समझो 10 मिनट आई नाली। 10 मिनट आहिनि हाँ। बस हाणे अचे नान घुरायो नान घुरायो त पोइ मानियूं केरु कोन ठाहींदो बस उन्हनि जो competition नान अलॻि था घुरायो करायूं। तेरे वारा नान। हलो नान घुराए था वठूं जेसि ताईं जेको आहे असांजी कढ़ाई तयारु थिए। ज़बरदस्त कॉम्पिटिशन आहे जारी आहे नाज़रीन। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं कढ़ाई हाणे ऑलमोस्ट तयारु थियण वारी आहे न, Almost तयारु पोइ आहे। सर्व थींदी। हाँ, हाणे- कढ़ाइयूं किथे पहुतियूं? कढ़ाइयों बस एंड ते हैं थोड़ो सो। कितना टाइम रहेगी आपके? आपकी हो गई है और आपकी ऑयल ऊपर आ जाए। ठीक है, इन दोनों की कढ़ाई आप लोग डिश आउट करेंगे। और कितना टाइम हमारे पास रह गया बता दें ज़रा वाइंड अप करने में। कढ़ाई तयार थी वई आहे ऐं मुंहिंजो आवाज़ अची वियो आहे। मूंखे एॾी ख़ुशी थी आहे, एॾी ख़ुशी थी आहे, तव्हांजो आवाज़ हलियो वियो आहे ऐं तव्हांखे हाणे फील थींदो त हेसि ताणी मूं कीअं बि झेलियो पियो पाड़ खे। फैसल भाई असांजो आवाज़ किथे न वेंदो, असांजो आवाज़ किथे न वेंदो। ऐं ज़बरदस्त कढ़ाई आहे सा मुंहिंजे ख़्याल में हाणे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुसि हिन में जी। तव्हां हेॾा अची वञो होॾा अची वञो छो जो कॉम्पिटिशन हुयो त मुंहिंजी उहा हुई प्लेयर। अच्छा 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 इन हाँ। जाइ चेंज करे छॾी वठी। हा छो जो अधी जो नंबर मूंखे अची वेंदो न ऑर्डर ॾींदुसि अधी खे मानी जो। ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी इन्हनि जी डेकोरेशन बि आहे। इनखे प्रेज़ेंटेशन जेका आहे न तमामु प्लेट ज़रूरी नीचे आहे रखी। तव्हांजे हाँ। खाते में। ऐं जेको आहे टेस्टी आहे या न आहे उहा त पोइ जी ॻाल्हि आहे। अॻ में नज़र ख़ूबसूरत जेका शइ ज़बरदस्त, बहुत इंसान ज़बरदस्त। ज़ाहिर आहे फाइनल? उहा शइ खाइण जी कोशिशि कंदो। सो ही ॿई असां वटि आहिनि, डिशिस तयारु आहिनि। ऐं ये हीअ बि dish मुंहिंजे हाल ख़्याल में हीअ बि हुन तरफ़ रखो त हे सभई ॾिसूं। ऐं हाणे फ़ैसिलो कंदा शेफ फैसल। फूकू मारे जी शेफ लुक वाइज त ॿई सुठियूं हाँ, प्रेजेंटेशन look, ॾाढी ज़बरदस्त आहे ॿिन्हिनि जी। हाणे टेस्ट कयूं था ॿिन्हिनि मां। ये उन्हनि खे माइक ॾिजो। आपका नाम क्या है? है ना, हेना माइक नहीं चल रहा, शायद चल रहा है चल रहा है। हेना जी। तो आपने कौन सी कढ़ाई बनाई है? क्या नॉर्मल चिकन कढ़ाई है या कोई खास है वो? नहीं वैसे तो नॉर्मल है, लेकिन अगर कोयले का दम देते हैं इसको तो कोयला कढ़ाई हो जाती है। अच्छा, कोयला हाँ, कढ़ाई हो जी। जाती है जो स्पाइसेस अपने हिसाब से रखे जी हैं। जी जी। और आपने जो बनाई है वो वाइट क्या कढ़ाई। सोच के बनाई है? वाइट कढ़ाई, लेकिन क्रीम नहीं थी तो नहीं डाली। वाइट कढ़ाई है ये। वाइट कढ़ाई कैसे हो सकती है? इसका कलर रेड है। नहीं तो स्पाइसेस इसमें और डलते ना, तो वो नहीं थे ना मेरे पास। नहीं अधी खे चिड़ बि अचना। न चिड़ाई दोस्त मज़ो ईंदो न थोरो। हे इसमें ॿुधायो सब- हे ॿुधायो ॾिसो जी जी। वाइट कढ़ाई है ना हिते नाराज़ थियण जी ॻाल्हि नहीं, न आहे। नहीं, ठीकु आहे, नहीं, वाइट जी। कढ़ाई जेका हूंदी आहे न उनमें ॻाढ़ा मिर्च न वेंदा आहिनि। हाँ त इन में हुआ त मां विझी छॾा न। मां तव्हांखे चयो पोइ वाइट त न थी न वञा। वाइट हाणे नालो जल्दी जल्दी हाणे सोचो। बसि अधी कढ़ाई आहे, अधी जेका ठाही बि आहे। वाइट ई आहे उहो मिड़ी पिया हुया त विझी छॾिया। सम्झो था माना पिया हुया न हरूभरू ख़राब थी वञे मिर्च। अच्छा रेड वाइट कढ़ाई चई तो रेड वाइट कढ़ाई सही आहे सर। अॼु नओं नालो विधोसीं। केर कंदो टेस्ट? तव्हां टेस्ट टेस्ट कंदव। शेफ अच्छा, कंदा ठीकु आहे। बिल्कुलु। सभिनी खां पहिरीं चिकन टेस्ट चेक कयूं था। छाकाणि त जॾहिं कढ़ाई असां खाइण वेंदा आहियूं सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदा आहियूं चिकन असांजी ॻरियल हुजे, सख़्तु न हुजे, अंदरां कची न हुजे। इहा मेन हूंदो आहे कढ़ाई में न।
अधी चली लेग पीस कटे जो लेग पीस कजो लेग हाँ। पीस लेग पीस आहे काथे आहे, आहे। ठीक आहे लेग पीस ॾिसूं था लेग पीस आहे न हार्ड आहे तव्हांजो न इनमें थोरो न लेग पीस आहे न थोरो सख़्तु आहे मां हिन खे ॾिसां थो सिर्फ़ु मूंखे मसालो चखणो आहे मां चिकन त नथो चखां ओके गरम आहे ठीकु आहे मसालो हिन जो ॾिसूं था कि कीअं आहे छाकाणि त अञा थोरो हिन में टाइम आहे कसर टेस्ट आहे। उन में अची वेंदो तव्हांजो न हा टेस्ट में ख़बर पइजी वेंदी फैसल भाई असांजो सोचिजो घणो टेस्ट न कजो अचो आइडिया त राय था वठां न अच्छा मांग आप टेस्ट कयो जज त अच्छा तव्हां टेस्ट कयो तव्हां टेस्ट कयो छो जो तव्हां लेडीज़ आहियो तव्हांखे हिन जो आइडिया हूंदो जल्दी त कहिड़ी ज़बरदस्त ठही मूंखे आहे ईअं ख़बर हो बि न- तव्हां मैगी इलाही सुठी था ठाहियो ओके मूंखे हाँ। त सही थी लॻे वधीक हाणे शेफ ॿुधाए ठीक है हाणे Okay, हिन में थी वियो। चिकन हाणे चेक कयूं था second। आपका ये लेग पीस ही चेक करते हैं ना हाँ। तो लेग वाह। पीस आपका गल गया सॉरी माना मुंहिंजी भेण हिन में खटे वई न फर्स्ट शइ में खटे वई न हाँ तव्हां ॻाढ़ा मिर्च लॻाइनि ना लेग पीस सही है इन्हनि जो भी वाइट कढ़ाई जा मां ॻाढ़ा सिर्फ़ मिर्च वाइट कढ़ाई आहे ॻाढ़ा मिर्च लॻाइनि तव्हांखे फैसल भाई हाँ शेफ गाढ़ा मिर्च लगाइन अले छा चयो अच्छा शेफ आह निकरी शेफ हुई खे हाणे ख़बर पई आहे वाइट कढ़ाई में ॻाढ़ा मिर्च न उहे शेफ खे लॻाइनि वाह हाणे हिते जी मां कंफ्यूज थियो आहियां अच्छा ॿई टेस्टी आहिनि छा ॿई पंहिंजी जगह टेस्टी आहिनि हिन में थोरो पाणी वधीक आहे न लिक्विड आहे ऐं ही थोरी बिल्कुलु परफेक्ट ठही आहे लेकिन टेस्ट ॿिन्हिनि जा परफेक्ट आहिनि त प्रेज़ेंटेशन जे हिसाब सां ऐं हिन जे हिसाब सां अगरि ॾिठो वञे न पर वोट त ॾियणो आहे न हा वोट ॾियणो आहे विनर त नेट को हिकिड़ो थींदो न त विनर हिननि जी फर्स्ट हिननि जी अचे पई ऑलराइट नालो तव्हांजो है ना हिन भाई विनर आहे ऐं माशाल्लाह मुंहिंजी भेण आहे मुंहिंजो साइड हुयो ठीकु आहे तालियूं यादि हुजे तालियूं। अधी बि खटे वई आहे अधी तव्हां ॾाढी भली ठाही आहे तव्हां त कढ़ाई खे नओं नालो ॾेई छॾियो हां वाइट रेड ओ, वाइट red white कढ़ाई। हिकिड़ी नई डिश आहे जेका इजाद थी आहे रेड वाइट Red कढ़ाई white कढ़ाई तव्हां अची कंफ्यूज हिते ऑडियंस जे साम्हूं ही कयो कि ही वाइट कढ़ाई वाइट में असल में ॻाढ़ा मिर्च हेड कुझु बि न विझबो आहे ठीकु आहे कारा मिर्च वाइट पेपर इहे वेंदा अच्छा पर आहिनि मज़े जी लेकिन ॻाल्हि छा आहे मज़े जी आहे सुठी टेस्टी आहे हिते ॾिसो सभु मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि फ़ैसिलो करिणो पवंदो आहे हिक जो हा त ही Winner त नेट को हिकिड़ो लुक हूंदो। वाइज परफेक्ट जीअं लॻे पई न ही बि ॾाढी सुठी आहे थोरी हिन में कसर आहे अञा बिल्कुलु हा हा ही गेम आहे हिनमें नाराज़ थियण लाज़मी फर्स्ट दिलि बि न ईंदो माण्हू करण जी, हा। सेकंड में ईंदो हा। सो ऐं असां माना असी खटे चुका आहियूं न माना फर्स्ट धरती टीवी जेको आहे इहो ई सभिनि मां हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त जेके हिते को हाराइजंदो न हाराइजंदो हिते न। सभई विनर्स हूंदा आहिनि ऐं असांजी जेका विनर आहे न उनखे बि गिफ्ट मिलंदा वाह। पर जेका न खटी सघी आहे उनखे बि गिफ्ट मिलंदा हा। मुंहिंजी भेण खे सो बहितरीन गिफ्ट्स आहिनि ऐं हिन खे कहिड़ा गिफ्ट्स था ॾियूं जांज़िब मुंहिंजे ख्याल सां हिकिड़ो ही Nelson गिफ्ट हुजणु ऐं घुरिजे ऐं Winner। हिकिड़ो पांडा बिल्कुलु ही गिफ्ट्स हैम्पर्स जेके आहिनि हिन ॾिठा अदी हिना सां अदी हिना मानी मूंखे पहुचाइजो सही आहे बिल्कुलु ऐं जेका रनर अप आहे मुंहिंजी भेण उनखे जेको आहे सो यूनिक बैटरी जो हिकिड़ो गिफ्ट ॾेई था छॾियूं भले उनजो ही गिफ्ट्स आहे यूनिक बैटरी जी तरफ़ां तव्हांखे गिफ्ट्स था वञनि अदी, भरपूर thank you so ताड़ियुनि much। में जेके बि ताड़ियूं त थियनि, एॾी ज़बरदस्त कढ़ाई ॿिन्हिनि ठाही आहे। बहितरीन कॉम्पिटिशन रहियो बहितरीन जेको आहे सो हुयो थैंक यू सो